बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, यकीनन तव्हां ठीक ठाक हूंदो। आऊं आहियां मीर हसन सोलंकी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाखड़ा टीवी। मलाखड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। तक़रीबन 6 महीननि खां पोइ तव्हां सां हाज़िर थियो आहियां। मेला मलाखड़ा बंदि हुआ लॉकडाउन जे करे, ऐं हाणे मेला मलाखड़ा आहिस्ते आहिस्ते शुरू थियनि पिया। अॼु तव्हांखे मेलो ॾेखारींदुसि। तमामु बहितरीनु पहलवान आहिनि हुते आयल। शहदादपुर जे ओसे पासे में मेलो आहे ऐं उते दरगाह ते पुॼी तव्हांखे दरगाह जो नालो बि ॿुधाईंदुसि। ऐं हिन वीडियो ॾिसण जे लाइ बेल आइकन जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। जीअं बेल जे निशान खे क्लिक कंदो, घंटी जे निशान खे, तव्हांखे नई वीडियो जी नोटिफिकेशन जो मैसेज तव्हां ॾे अची वेंदो त नई वीडियो अची वई आहे। ऐं ॻाढ़ी पटी हूंदी हुनखे सब्सक्राइब करणु बिल्कुलु न विसारिजो। सब्सक्राइब कयलु हूंदो तव्हांजो त तव्हां ॾे डायरेक्ट वीडियो अची वेंदी। बेल आइकन खे घंटी खे दॿाए छॾींदो त तव्हां ॾे मैसेज अची वेंदो त नई वीडियो अची वई आहे ऐं तव्हांखे ॾिसण में का बि तकलीफ़ न थींदी, ॻोल्हणी न पवंदी। ऐं हाणे हलंदासीं दरगाह जी तरफ़। दरगाह जो नालो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं कहिड़े इलाइक़े में आहे तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं यकीनन तव्हां ठीकु ठाक हूंदो ऐं ईअं शेयर करणु ऐं लाइक करणु बिल्कुलु न विसारिजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मीर हसन सोलंकी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मलाखड़ा टीवी। मलाखड़ा टीवी के लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। ऐं हिते अॼु मौजूदु आहियां सैयद बाकर शाह जी दरगाह ते। हीउ बेग स्टैंड लॻ आहे ऐं शहदादपुर तहलको आहे, ज़िलो सांगड़ आहे। ऐं हिन जो तक़रीबन लॉकडाउन खां पोइ हीउ पहिरियों मलाखड़ो आहे सांगड़ ज़िले जो। ऐं हाणे हलंदासीं मलाखड़े तरफ़। मलाखड़े में तमामु बहितरीनु पहलवान आयल आहिनि ऐं हाणे हलंदा मलाखड़े तरफ़। मलाखड़े खे लाइक शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। पहलवान ज़मीर शीदी ऐं पहलवान गुलबार बाकर शाह जंहिंजो सालियाना उर्स मुबारक आहे 11 तारीख़ हर साल थींदड़ आहे मेलो साईं बाकर शाह बुखारी। ऐं हिन मेले जो अॻवान हाजी अयाज़ अली खान मेतरो ऐं मूंसां गॾु मुंहिंजे ज़िले सांगड़ जो जनरल सेक्रेटरी ऐं नौजवान नई बाडी पहलवान मीर हसन भंबरो, पहलवान अली खान काकड़ी, सूफी केवल भई पहलवान लांडी। कई वजह हज़ारे रुपया इनाम। लाला रहीम खान पठान, पहलवान ज़मीर सीधी गुलबार भंबरो, पहलवान ज़मीर सीधी ऐं पहलवान गुलबार भंबरो, पहलवान भंबरे जा वारा ऐं बचे पियो सीधी भंबरे जी जोड़ी, बचे पियो सीधी पहलवान सीधी ऐं भंबरो। ॿई कारीगर वाह 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 भंबरा तुंहिंजी कारीगरी, वाह सीधी तुंहिंजा बचन पहलवान सीधी ऐं पहलवान भंबरो, पहलवान सीधी ऐं भंबरो भंबरे जी जोड़ी, बचे पियो सीधी। लगे ताली नारायण लाला रहीम खान पठान मलन जो शौकीन, लाला रहीम खान जंहिंजा हज़ारे रुपया बिल इनाम हूंदा हर जाए उहा लाला रहीम खान पठान। बिचाई हुजे, समन हुजे, कलंदर हुजे, अमल हुजे, मामन शाह हुजे, शाह मोहम्मद हसन अली शाह, पर लाला रहीम खान पठान हर जाए बिल इनाम। पहलवान ज़मीर सीधी ऐं पहलवान गुलबार भंबरो ऐं पहलवान ज़मीर सीधी, पहलवान गुलबार भंबरो ऐं पहलवान ज़मीर सीधी बिला हज़ार लाला रहीम खान पठान। लाला रहीम खान हर जाइ ते असां सां गॾु हूंदो आहे, हर जोड़ीअ ते इनाम हूंदा आहिनि। लाला रहीम खान पठान लाला रहीम खान पठान यारनि जो यार आहे, हज़ारे रुपया बिल इनाम हूंदा आहिनि। लाला रहीम खान पठान
भला पहलवान बंदरो पहलवान सीधी वाह अदा मीर सन फैसलो करो यो फैसलो ढोलो करो मीर सन करो लगे ताड़ी लाला रहीम खान मेहरबानी गुलबार मुझो भाई आऊं जे फैसलो कंदुसि त सभु को चवंदो अला भाउ जो पासो वठो तंहिंजे करे सटरा ढोल वरी थे लगे ताड़ी नारा हाजरी हाजी अयाज खान मेतलो मोहतरम जनाब पहलवान जमीर शीदी आई पहलवान गुलबार भंबरो असाना गड इंजीनियर अली नवाज खान मेतलो साहब हाजी अयाज अली खान मेतलो साहब जिनजा इनाम बिल जोड़ी के इनाम जोड़ी दे बिल वो आए हाजी अयाज अली खान मेतलो गुलाम खान जखरो साहब जिनजो बिला 200 गुलाम कादिर जखरो पहलवान जमीन सीधी आई पहलवान गुलबार भंबरो आई पहलवान जमीन सीधी तैयारी करे पहलवान अमीन बैग आई पहलवान अनवर वाह रे वाह या हुई अगी मल ती अयाज अली खान ने लिखजन पिया आई बिल जमा करायो पंजा जिनके भी साईं जो सदको अडियणो पंजा बिल जमा करायो पहलवान इस्माइल मंगिरो आई पहलवान मोहम्मद बचांजो अल्लाह बचाओ खान सियाल तैयारी करे गुलबार भंबरो अल्लाह बचाओ खान सियाल पहुंची हुआ मलाखड़े में अल्लाह बचाओ खान सियाल बचाओ खान सियाल जे मुकान मीर से भंबरो गुलबार भंबरे के नाम जो गुलबार भंबरे को कदर कयो भंबरा हिले सांगरे मान शानन भंबरा इस्माइल भलो पहलवान इस्माइल मंगरे के नाम लियो गुलबार भंबरे को कदर करो पहलवान मीर हसन भंबरो आई पहलवान राशिद अली खचान बिलाल लाला रहीम खान पठान 2000 लगे ताड़ी लगे ताड़ी लालो शौकीना लाला रहीम खान पठान जिन्हें हर जाए नाम वो आए लाला रहीम खान पठान मेहरबानी साईं जो भी पारवा आई बड़ा राशिद अली खटान आई मुझे भाउ खैर मोहम्मद खान ठहीम जिन हर जाइ जे इनाम हूंदा आहिनि खैर मोहम्मद खान ठहीम यारनि जो यारा पहलवान मीर हसन भंबरो आई बिलाल बहादुर लाला रहीम खान पठान खान ठहीम
खान ठहीम जंहिंजा 200 बिला मीर सन सोलंगिया 200 मीर सन सोलंगिया 200 मुंहिंजे लाइ मुंहिंजो भाउ खैर खान पठान 2000 रुपया ऐं दोस्तनि जा हार इनामनि पहलवान अमीर सन भंगरो ऐं पहलवान राशिद अली खटियाण इन्हनि ते बिलाए लाला रहीम खान पठान 2000 रुपया ऐं 500 खैरमान खान ठहीम पहलवान अमीर सन भंगरो ऐं पहलवान राशिद अली खटियाण पहलवान हेलो पहलवान मीर सन भंगरो आई पहलवान राशिद अली खचियार दोस्तों भाई कारीगरन आई अखियों खोले अमल ॾिसिजो छाते विड़े आयो भलो बेवड़ी मूंखे वणी पियो भलो बेवड़े होशियार भंगरा खबरदार थी पहलवान खचियाण ही पहलवान अमीर सन भंगरो जनरल सेक्रेटरी जिला सांगड़ पहलवान भंगरो आई पहलवान खचियाण देर जो ढींगरा खचियाण पहलवान खचियाण आई पहलवान खचियाण आई पहलवान वाह खचियाण यो खचियाण ये लख रुपए मदद से भंगरे वाह खचियाण लगे ताली लगे अच्छा चवन गाओ सब चवन मारे फिर ने ही बचियो वाह खचियाण लगे ताली खचियाण वाह खचियाण वाह खचियाण खचियाण कदर कयो वाह खचियाण वाह सीधी आई बलवान गुलबार भंगरो पहलवान गुलबार भंगरो आई पहलवान जमीर सीधी वाह पहलवान जमीर सीधी आई पहलवान गुलबार भंगरो जमादार गुलाम कादिर जखरो साहब उन्हें 200 बिला गुलबार भंगरो आई पहलवान जमीर सीधी जखरो साहब फिदा हुसैन खास केरी काकड़ी गुलबार भंगरो आई पहलवान जमीर सीधी इन्हनि ते बिला लाला रहीम खान 1000 ऐं जमादार साहब 200 काकड़ी साहब 200 नया पहलवान जमीर सीधी आई पहलवान गुलबार पहलवान जमीर सीधी गुलबार भंगरो वाह भंगरा दी जोड़ी वाह भंगरा वाह भंगरा क्या करे इस्माइल मंगियो
लगे ताड़ी अच्छा अगले पहलवान कोडू आई पहलवान कबूतर आई पहलवान कोडू यार कबूतर वा यो कबूतर जे वाजो मारो कोडू के मरी पहलवान गुलू महर पहलवान इलाही बच मरी आई पहलवान उमर कोट किलो अफसर मोरी आई पहलवान इलाही बच आई पहलवान गुलू महर पहलवान इलाही बच आई पहलवान गुलू महर जमीन सीधी असां भलो पहलवान किरण चढ़ण कम ऐं मलूम ॿई किरी विया ज़मीर ऐं पहलवान इस्माइल मंगिलो दोस्त था मेरा सन लाला रहीम पहलवान इस्माइल मंगिलो दोस्त था हीरो अबा यो मलक मामू है ना गुरु अबा अला सद कर